कमाल देर वेझ शाख के 15 फुट घारो पवण सबब फसल ऐं हिक ॻोठ पाणी हेठ अची वियो। सियाल माइनर के ॻोठ हुमायो खां 15 फुट घारो पवण सबब ॻोठ ऐं फसल पाणी हेठ अची वियो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में मसरूफ़ आहिनि, जॾहिं त इतला बावजूद इरीगेशन अमलो न पहुची सघियो आहे। उन मौक़े ते मुश्ताक मल्हा, मुनीर भागत, आबिद सियाल, नौशाद नंगराज ऐं शीराज चना ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त गुज़िरियल राति खां शाख खे पयल घारो ॻोठाणा पंहिंजी मदद पाण बंदि करण जी कोशिश करे रहिया आहिनि, पर इरीगेशन अमलो इतला बावजूद नाहे पहुची सघियो। हिननि जो त घारे सबब ॻोठ हुमायो में पाणी दाख़िल थियण करे केतिरा ई घर पाणी हेठ अची विया आहिनि। लीमन जे बाग ऐं तिरनि जो फसल ॿुॾण करे आबादकारनि खे लखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। ॻोठाणनि जो वधीक चवणु हो त गुज़िरियल 2 सालनि खां शाख जी खाटी न थियण सबब शाख जो पाणी ओवर टॉप थियण सबब घारा पइजी रहिया आहिनि, पर लाॻापियल ऑफिसर, एसडीओ, इंजीनियर मंज़र आम तां गाइब आहिनि। ॻोठाणनि सिंध जे आपाशी वज़ीर, कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ऐं डीसी नुसरत फिरोज़ खे अपील कई आहे त तालके इंतज़ामिया जी नाअहली जो नोटिस वठी फिलफौर घारो बंदि करे ॻोठाणनि मां बेचैनी ख़तम कई वञे। ॿी सूरत में एसडीओ इंजीनियर ऑफिस अॻियां मुज़ाहिरो कयो वेंदो।